थरपारकर रिपोर्टर मोहम्मद इब्राहिम अमीनानी। थरपारकर ज़िले जे ॾाहिली तालके जे ॻोठ कैंसर जे रूरल हेल्थ सेंटर में ग़रीब अवाम जो इलाज न हुअण जे बराबर आहे। ही ॻोठ कारोबार जो मर्कज़ आहे। हिन ॻोठ जे चौधारी तमामु वॾा ॻोठ मौजूद आहिनि, पर हुननि ॻोठनि जे ग़रीब अवाम रूरल हेल्थ सेंटर जे डॉक्टरनि जी गैर मौजूदगीअ सुठो इलाज न हुअण ऐं दवाऊं न मिलण जे करे इहे अताई डॉक्टरनि खां पंहिंजी ज़िंदगी ख़तरे में विझनि था। हुन सेंटर जी सहूलियतकारनि सहाफ़ियुनि खे दाहियूं कयूं ऐं दाहींदे चयो त असांखे हिन मर्कज़ी हेल्थ सेंटर में इलाज जी सुठी सहूलियत ॾिनी वञे त जीअं असीं अताई डॉक्टरनि जे इलाज खां बची सघूं। उन्हनि मुतालबो कयो हेल्थ वज़ीर सिंध DHO थरपारकर ऐं MS तालके ॾाहिली। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ थरपारकर।